एहतजाज में वेठा हूँ हिते पाड़े में ऐं इन जे करे त असांजे पाड़े जे घर जे भरिसां असांजी जेका 50 साल पुराणो थंभो घिटीअ में लॻल हो ऐं उन में बिजली जूं तारूं हुयूं सभु कुझु हुयो ऐं इहे पाड़े वारा हाणे नवीद हिकिड़ो छोकिरो गुंडो तयारु थियो आहे जेको वार वॾा रखाए गुंडागर्दी माना कराचीअ में बि करे थो हैदराबाद में बि करे थो हिते असां हाणे पाड़े में असां सां करे थो ॿ टिनि माण्हुनि सां मिलियो आहे मूंसां कल्ह जहिड़ो कयो अथई मिटी सॼो वरी 2 महीना थिया आहिनि हिन जो कमु हले थो त सॼी घिटी ब्लाक कई अथई उहो वक़्तु ई हूंदो आहे कमु त पोइ माण्हू खणी घिटीअ में थोरो करे करे हीअ घर में जाइ बि अथसि मसाले जी ठाहिण जी हाणे अॻु में हिन जो दर हो उहो दर बंदि करे उते वरी हिन कमिरो ठारायो आहे वरी जिते बिजलीअ जो थंभो हो उहो बि असर सूख जे चवण ते पंहिंजे माइटनि जे चवण ते पंहिंजी कम्यूनिटी मेंबरनि जे चवण ते उहो थंभो ज़बरदस्ती करे ऐं उहो थंभो कढरायईं जीअं असां ॿियो थंभो हणाईंदासीं उहो ॿियो थंभो बि न हणाई हाणे तारूं इहे असांजे भितनि में इन जॻहनि में हेठि लड़कंदी पई ऐं असांखे बिजलीअ जो वॾो मसइलो आहे बिजली असांजी हले ई कान थी इहो थंभो कढराए विया आहिनि पहिरियों तारूं कढराइनि हाणे थंभो कढराए अथनि हाणे वरी ॿियो हिकिड़ो मसनवी थंभो अलाए काथो चोरी करे आया आहिनि अलाए काथो खणी आया आहिनि इन्हनि जो वायरलेस वारनि जो वायर उहो थंभो आहे हाणे उन जे थंभे जे बदिरां वरी हिन दर ठारायो आहे ऐं जेको आहे सो मथे ॾाकण ठाराई अथई ऐं उहो चए थो त इहो बि मां हाणे थंभो पटींदुसि असां बिजली काथूं ॿारियूं तारूं काथूं हथ ॾियूं जॾहिं थंभो लॻल बिजलीअ वारो 50 साल वारो उहो मोहतसिबे आला सखर साहब अचनि असांखे इजाज़त ॾिनी उनजो ऑडर हो त इहो थंभो घिटीअ में लॻल आहे हिते हुजे पर हीअ कंहिंजी बि पढ़े जी ॻाल्हि कोन था ॿुधनि हिकिड़ो गुंडो छोकिरो आयो हथियार खयूं असांजे पाड़े में सभु कंहिंसां विढ़ंदो थो हुते अछी दाढ़ी वारो हुयो उस्ताद हुजे हाजी हुजे केरु बि हुजे हुनखे छूट ॾिनी वई आहे मेमणनि छूट ॾिनी आहे कंहिंखे बि मार असां वेठा आहियूं असांखे इहो एहतजाज आहे त पाड़े वारा मेमणनि खे बि अर्ज़ु था कयूं त हिन छोकिरे खे लगाम ॾियो हिन छोकिरे खे सुधारियो त पाड़े जे कल्ह माइनि खे बि गाली पइजी मां घर में घिरी तव्हां सां विढ़ंदुसि तव्हांजा लटा फाड़ींदुसि एॾो छोरो बदनाम थी वियो एॾो छोरो दहशतगर्द आहे असां कमिश्नर साहब सखर के SP साहब खैरपुर के SHO हिंगोरजा के DC साहब के AC साहब के इंतज़ामिया के त चऊं त हिन छोकिरे खे लगाम ॾियो हिन छोकिरे खे सुधारियो हिन जो कमु बंदि कयो ऐं असांजो ख़ुदा कारण असांजो इंसाफ़ कयो असांजो हक़ सच जो फ़ैसिलो कयो असांजे पाड़े वारनि खे तकलीफ़ आहे